अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब कुमार जो एप्लीकेशन सीरीज़ जी वीडियो नंबर 4 में तव्हांजी खिदमत में हाज़िर। दोस्तों, हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं 6 बेहतरीन एप्लीकेशन जे बारे में जेके ऑडियो रिकॉर्डिंग ऐं एडिटिंग जे लाइ टॉप ते आहिनि। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं नंबर ते जेका एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे ऑडियो लैब। हीअ थोरी इन तरह जी तव्हांखे नज़र ईंदी। जे अच्छा, हिनखे परमिशन ॾियो। परमिशन ॾियण खां पोइ हिन एरो ते क्लिक करियो। थैंक यू। ठीकु आहे। हिन में तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन मिलंदा जंहिंमें तव्हां ऑडियो खे ट्रिम करे सघो था, ऑडियो खे मिक्स करे सघो, मर्ज करे सघो था। टैग राति के दोस्त मूंखां सवालु पुछियो कमेंट में त ऑडियो ते टैग वग़ैरह फ़ोटो वग़ैरह कीअं लॻाइजे, त उहो ऑप्शन तव्हांखे हिन एप्लीकेशन में मिली वेंदो। तव्हां पंहिंजो कंहिं बि ऑडियो ते टैग वग़ैरह ॾेई सघो था। ठीकु आहे। त हिन ते एल्बम फ़ोटो वग़ैरह पिक्चर इहो जेको कुझु तव्हांखे लॻाइणो आहे त तव्हां हुनखे आसानी सां लॻाए सघो था। जेको कुझु हिते लिखिणो आहे उहो लिखी सघो था। ऐं उन खां अलावा हिन में ॿिया खोड़ सारा ऑप्शन आहिनि, जीअं ऑडियो खे तव्हां कीअं ॿिए फॉर्मेट में कन्वर्ट करे सघो था, ऑडियो रिकॉर्ड करे सघो था ऐं स्प्लिट ऑडियो करे सघो था विच खां कटे करे। अच्छा, ऑडियो खे रिवर्स करे सघो था ऐं वॉइस चेंजर बि हिन में आहे, मतिलबु त ऑडियो खे जो आवाज़ु बदिली करे सघो था। ऐं एड इफेक्ट्स, हिन में हिकिड़ो इफेक्ट आहे उहो तव्हां लॻाए सघो था। टेक्स्ट लिखी करे हुनखे स्पीच कराए सघो था। वीडियो खे ऑडियो में कन्वर्ट करे सघो था ऐं ॿिया बि खोड़ सारा ऑप्शन मौजूदु आहिनि हिन में। तव्हां ॾिसी सघो था, हिन एप्लीकेशन खे इंस्टॉल करे सघो था। त तव्हां इंस्टॉल करे वधीक हिन में ऑप्शन ॾिसी सघो था। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे बैंड लैब। हीअ बि ऑडियो एडिटिंग जे लाइ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे जेका फ्री आहे ऐं मूंखे नथो लॻे अहिड़ियूं एप्लीकेशनूं फ्री हूंदियूं आहिनि, पर हिन में तव्हांखे साइन अप या साइन इन त करणी ई पवंदी। ख़ैरु आहे, पाण हिन में साइन इन करे था वठूं गूगल जे हिकिड़े अकाउंट सां। तो साइन इन करण खां पोइ हिते तव्हां पंहिंजो नालो लिखो, जेको मूं लिखियो तमामु इहो इलाही वॾो पियो ॿुधाए ME। ठीकु आहे। मूं हुन टाइप जो कोई यूनिक नालो तव्हां हिते को बि लिखी सघो था। मूं हुन टाइप जो लिखियो ऐं हिते तव्हां हिनखे सभु अदर ते क्लिक करियो। अदर छो जो जैज़ म्यूज़िक ही वग़ैरह वग़ैरह तव्हां जेको कुझु ठाहिणु चाहियो था हिन में ठाहे सघो था। हिन में खोड़ सारा तव्हांखे जेके माण्हू हिते ठाहींदा रहनि था, मतिलबु हिते उहे शेयर कंदा रहनि था ऐं तव्हां पंहिंजो ऑडियो ठाहे सघो था ऐं दोस्तनि सां शेयर करे सघो था। हिते एक्सप्लोर टैब आहे, हिते अची करे तव्हां पंहिंजो को बि ऑडियो सिलेक्ट करियो ऐं उनखे पोइ ठाहिणु शुरू करियो ऐं उन में तव्हां इको इफेक्ट वग़ैरह वग़ैरह DJ हू कुझु बि ठाहे सघो था। पर हीअ इलाही वॾो जेकॾहिं हिन ते वीडियो ठाहींदासीं त वॾो ट्यूटोरियल थी वेंदो। इन बारे में तव्हां यूट्यूब ते वीडियो सर्च करे ॾिसी सघो था, या कॾहिं मूंखे टाइम मिलियो तव्हां हुन जे मथां ज़रूरु वीडियो ठाहे तव्हांखे ॾींदुसि। ठीकु आहे। ओके, उनखां पोइ जेका चौथे नंबर ते एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे सुपर साउंड। हीअ एप्लीकेशन तमामु बहितरीनु आहे। हाणे हर हिकु एप्लीकेशन जे नाले मां चवां पियो बहितरीनु आहे बहितरीनु आहे। तव्हां पाण हिनखे इस्तेमालु करे ॾिसी सघो था। हिन में तव्हांखे वीडियो एडिट, ऑडियो एडिट, मार्ज ऑडियोज़, ट्रिम ऑडियो, सेट वॉल्यूम, वॉइस चेंजर, ऑडियो टू वीडियो, इंटरेस्ट ऑडियो, चेंज पिच, इक्वलाइज़र ऐं उन खां अलावा ऑडियो कंपोजिशन, ऑडियो वोकल्स, रिमूव वोकल्स, जेके वोकल्स हूंदा आहिनि न उहो रिमूव करे सघो था ऐं कन्वर्ट ऑडियो ऐं उन खां अलावा टू स्टीरियो ऐं ॿिया खोड़ सारा ऑप्शन तव्हांखे मिलंदा। हेठि स्क्रॉल कंदा वञिजो। ठीकु आहे। ऐं वधीक तव्हां ॾिसी सघो था त हिन एप्लीकेशन जो बिल्कुलु सादो इंटरफेस आहे। कंहिं बि ऑप्शन ते तव्हां क्लिक करे वधीक तव्हां पाण माहिर आहियो कीअं हुनखे एडिट कजे करे सघो था इज़ीली। स्टूडियो में अची तव्हां पंहिंजो ऑडियो, तव्हां पंहिंजो वीडियो ॾिसी सघो था जेको तव्हां एडिट कयो हूंदो। उनखां पोइ जेकी चौथे नंबर ते एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे वेव एडिटर। हीअ हिकिड़ी बहितरीनु ऑडियो एडिटिंग एप्लीकेशन आहे जंहिं ते तव्हांखे सिर्फ़ु 3 ऑप्शन मिलंदा। तमामु घणे वक़्त खां हिनखे आउं इस्तेमालु करे रहियो आहियां, त उहो सभु तव्हां ॾिसी सघो था। मुंहिंजी रिकॉर्डिंगूं कुझु हिते पयूं आहिनि मुख़्तलिफ़ तारीख़नि ते मूं जेके रिकॉर्ड कयो हूंदो उन तारीख़ जे हिसाब सां हिते सेव थियल आहिनि। तव्हां हिते पंहिंजो को बि ऑडियो खणी तव्हां हुनखे एडिट करे सघो था। हिते पंहिंजो को बि ऑडियो रिकॉर्ड करे सघो था, कन्वर्ट करे सघो था ॿिए ऑडियो खां ऑडियो में। सघो था
दोस्तों हिते तव्हां हुनजो नालो ॾी हुन जो प्रीव्यू करे सघो था या हुनखे सेव करे सघो था या वरी हुनखे डिस्कार्ड करे सघो था। बहरहाल सेव करिणो आहे त हिनखे सेव कंदासीं। ऐं जेकॾहिं कंहिं ऑडियो जो प्रीव्यू करिणो आहे, हिन में तव्हांखे एडिट जा तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन मिलनि था, जंहिंमें तव्हांखे इफेक्ट मिलनि था, सिलेक्शन टूल, ॿिया काफ़ी सारा हिते तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन मिली वेंदा, तव्हां ॾिसी सघो था हिन जे बारे में ट्यूटोरियल्स वग़ैरह यूट्यूब ते। त ॾिसो ऐं हुनखे उन हिसाब सां इस्तेमालु करियो। हीअ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे, सची चवां पियो तव्हांखे, बिल्कुलु गारंटी सां। उनखां पोइ जेकी रिकॉर्डिंग जे लाइ अक्सर जेका आउं इस्तेमालु कंदो आहियां उहा आहे रिक फोर्ज डबल आई। इन जे बारे में ऐं लेक्सिस ऑडियो एडिटर जे बारे में, ॿिन्ही जे बारे में ऐं अॻु में वीडियो ठाहे चुको आहियां। को बि अपडेट कोन आयो आहे, का बि चेंजिंग कोन आई आहे। उहा वीडियो तव्हां आई बटन में मौजूदु आहे, ॾिसी सघो था। त मुंहिंजे ख़्याल में हीअ वीडियो काफ़ी वॾी थी चुकी आहे। तो दोस्तों ये अॼु जी वीडियो, उम्मीद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक घणी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।